वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। खानपुर महर भरिसां शादी तकरीब में फायरिंग दौरान ज़ख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। फायरिंग में ज़ख्मी थियल नौजवान शमन महर अस्पताल में दम ॾिनो। पुट खे जवाबदार शहबाज़ ऐं ॿियनि शादी जी दावत बहाने घुराए क़तल कियो आहे। वालिद जो इहो इल्ज़ाम आहे। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नाइका गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महर भरिसां शादी तकरीब में फायरिंग दौरान ज़ख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे खानपुर महर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर। जी मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कानपुर महर लॻ ॻोठ शेर महर में शादी में फायरिंग दौरान मुंह में गोली लॻण सबब 18 वरनि जो नौजवान शमन महर पुट मुमताज महर को गुजरियल रात गोलियों लॻण सबब ज़ख़्मी थियो। उनखे वारिस घोटकी जी अस्पताल खणाए विया। नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान जो जेको लाश आहे उहो खानपुर महर लॻ ॻोठ छतन महर में संदसि अबाणे घर हलो वियो, जिते उनजे फौती जे घर में मातम आहे। इन सिलसिले में फौती नौजवान जेको आहे उनजे वालिद मुमताज महर मीडिया खे रोईंदे ॿुधायो आहे त उनजे शमन महर खे जवाबदार आहे शहबाज महर ऐं उनजा साथी आहिनि। उन शादीअ जी दावत बहाने ॻोठ में घुराए करे उनखे गोलियूं हणी क़तल कयो आहे। इनजे ठीक है मेहर, अमां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।